सिंधु ते तकरारी किनालनि जी रिथा ख़िलाफ़ सकरण भरिसां क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो आहे। धरणे सबबि 8 कलाकनि ताईं कराची खां पंजाब वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही आहे। सनान कुरैशी ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे पाणी ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। समूरी सिंध तकरारी किनालनि जी रिथा खे सख़्ती सां रद्द करे थी। सनान कुरैशी वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे पाणी ते वधीक धाड़ा लॻा त इंतहाई ख़ौफ़नाक सूरत पैदा थी वेंदी। जस्कम चेयरमैन ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे पाणी ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। समूरी सिंध तकरारी किनालनि जी रिथा खे सख़्ती सां रद्द करे थी। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंधु ते तकरारी किनालनि जी रिथा ख़िलाफ़ सकरण भरिसां क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं अला रखो सियाल खां। जी अला रखो सियाल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधु दरिया ते 6 नवां तकरारी केनाल लॻण वारे मंसूबे के ख़िलाफ़ जिस्म पारां पार्टी चेयरमैन सनान कुरैशी की अगवानी में सकरण क़ौमी शाहराह ते हाणे जेको धरणो आहे उहो 8 कलाक गुज़रण खां पोइ जेका उहो धरणो ख़त्म थियो। उन खां अॻु में जेको पार्टी चेयरमैन आहे सनान कुरैशी उन जेको वॾे अवामी जलसे के जेको ख़िताब कयो आहे। उन ख़िताब दौरान जेका उन चया त सिंध जे आहिनि हुकुमरान जेके आहिनि वफ़ाक़ी हुकुमरान जेके आहिनि इहे गॾियल तौर ते सिंध खे सुकाइण जो हिकिड़ो मनसूबो जोड़ियो आहे, जंहिंमां सिंध तां जेके चोलिस्तान जे इलाइक़े खे आबाद करण जे लाइ 6 जेके नवां जेके केनाल तामीर कया पिया वञनि, पर उन जेके केनाल जेके कढण जी सूरत में जेका सिंध तबाह बर्बाद थी वेंदी ऐं सिंध खे तबाह करण जो हिकिड़ो इहो मनसूबो आहे। छो त कंहिं बि सूरत में असीं अहिड़े अमल खे बर्दाश्त न कंदासीं, छाकाणि त सिंध अॻे ई जेका तबाह बर्बाद थियल आहे ऐं इन हाणे जॾहिं अहिड़ो जेको मनसूबो जोड़े पियो वञे उन सां जेको सिंध जा माण्हू जेके आहिनि पाणी जेका फुरेलाब जेका तड़पंदा। हिन चयो त कंहिं पीपल्स पार्टी या नवाज़ लीग या ॿियूं जेके इक़्तिदारी हुयूं आहिनि उहे सभई गॾिजी करे सिंध जे वसीलनि ते धाड़ो पियूं हणनि ऐं इन हवाले सां जेको धरणे में जेके शरीक जेके अॻवान हुआ उन्हनि में ॿियनि ख़िताब कयो आहे। जिन खां पोइ जेको धरणो जेको पुॼाणी ते पहुतो आहे। धरणो जेको मुसलसल जेको 8 कलाक जारी रहियो ऐं उन धरणे दौरान जेका ट्रैफ़िक जेका आई उहा ॿिन्ही तरफ़नि खां सभनि जे तइदाद में गाॾियूं जेके मुसाफ़िर गाॾियूं ऐं गाॾियूं बीठल हुयूं ऐं क़ौमी शाहराह मुकमल तौर ते बंदि रहियो हो। जी अला रखो सियाल, अपडेट्स लाइ अवां जी महिरबानी।